नाज़रीन, कंबर में यूथ फोरम तरफ़ां मेहरान टीवी के सॾ ते मच कचहरी मुनक़द कई वई, जंहिंमें नाले वारनि फनकार सुर विखेरे प्रोग्राम के चार चंड लगाए छॾिया। ॾिसूं था तुफ़ैल चांडियो जी ही रिपोर्ट। यूथ फोरम जो तमाम घणियूं बेहतरीन तैयारियूं लॻियूं पियूं आहिनि। हींअर भी जेको असांजो प्रोग्राम मच कचहरी जो मुनक़द कयो वियो आहे, इहो तमामु हिकिड़ो दोस्तनि सुठो सेलिब्रेट कयो आहे असां सां। ऐं असीं हीअ जेकी सिंधी क़ौम आहे, असीं हिनखे दुनिया ताईं वाज़े करण था चाहियूं त हीअ सिंधी क़ौम हिकु मज़लूम क़ौम आहे, हिनखे ज़ालिम न सम्झो वञे। ऐं जेकी असांजा ॿेट आहिनि, जेकी बि असांजी मादनियात आहिनि, उन्हनि ते सिंध जो हक़ आहे। ऐं कंहिं बि वफ़ाक़ी इदारे जो कंहिं बि हिकिड़े माण्हू जो, हिकिड़े फ़र्द जो हक़ न आहे जो असांजी सिंध खे विरहाइण जी ॻाल्हि करे या असीं सब खां पहिरियां त मेहरान टीवी वारनि खे मुबारकबाद पेश कयूं था जो उनमें हिकिड़ो जेको मौजूदा सिंध में इशू हले थो पियो वफ़ाक़ जो कब्ज़े हेठि असांजी सिंध जी धरती जे हमेशह वफ़ाक़ इहे मनमानियूं पंहिंजूं कंदियूं आयो आहे। पर जेको मेहरान टीवी वारनि हीउ प्रोग्राम मुनक़द कयो आहे, असां उनजे थ्रू हिन वफ़ाक़ खे या हितां जे हुकुमराननि खे इहो ॿुधायूं था त पंहिंजा रवैया दुरुस्त कयो। सिंध जी मिल्कियत आहे, ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि। दरिया ते कब्ज़ो, ॿेटनि ते कब्ज़ो, कारूंजर ते कब्ज़ो, रोज़ आवाजाही नवां ड्रामा असीं कॾहिं बर्दाश्त कोन कंदासीं। उन तहज़ीब ऐं उन सक़ाफ़त खे असांजा जेके सिंधी आहिनि उहे हर हाल में उनखे ज़िंदा रखण जी हैसियत रखनि था ऐं ॼाणनि था त उनखे कीअं ज़िंदा रखिजे। त अॼु जेको असां जेको हीउ मतिलबु मच कचहरी जो प्रोग्राम आहे ऐं मेहरान जो जेको 6 दिसंबर ते प्रोग्राम आहे, सिंध जा जेके ॿेट आहिनि उनजे उनवान हेठि, त उन मुताबिक़ इहो ई मुंहिंजो चवणु हूंदो त सिंध जे लाइ हर दौर में हर वक़्त में, चाहे पोइ उहे तुर्खान हुजनि, उहे यूनानी हुजनि, कहिड़ा बि उहे जंहिं बि सिंध ते का कई आहे, उन्हनि खे जवाबु ॾियणु सिंधी ॼाणनि था। 6 दिसंबर सिंध जा ॿेट सिंधी मिल्कियत जे उनवान हेठि मेहरान सभु मल्हाए रहियो आहे। उन वारे सां छा चवणु? सभ खां पहिरियों त जसो जे मेहरान टीवी वारनि खे ऐं सहकार कयो आहे कमेटी जी तरफ़ सां। सिंध जा ॿेट या सिंध जा जेके बि मादनी इलाइक़ा आहिनि, इहे सिंध धरती जा आहिनि, हुन धरती जा वारस हुन जा मालिक आहिनि। इहे मिल्कियतूं उन्हनि जूं आहिनि। वफ़ाक़ खे असां हिन कल्चर डे जे प्रोग्रामनि सां गॾु इहो ॿुधाइण था चाहियूं त असां सिंधी सुजाॻ आहियूं, असांजी धरती आहे, असां धरती पंहिंजी जा वारस आहियूं। सुभाणे ईअं न थिए त हीअ सिंध सॼी ॿेटनि जे करे सरापा एतिजाज थींदी। इहो असां तव्हांखे ॿुधाईंदासीं।